ओम शांति। अॼु जी मुल्ही तारीख़ आहे 7/4/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार जॾहिं बि समय मिले त एकांत में वेही सचे माशू खे यादि करो। श्री यादि सां ई स्वर्ग जी बादशाही मिलंदी। बाप प्रश्न बाबा मिलियो आहे त कहिड़ो अलबेलोपन समाप्त थी वञिणो खपे। उत्तर कई ॿार अलबेला थी वेंदा आहिनि कि असां त बाबा खे ई अलबेला थी चईंदा आहिनि। असां त बाबा जा आहियूं ई, यादि जी महिनत न करणी आहे, घड़ी घड़ी यादि भुलिजी वेंदा आहिनि। इहा अलबेलोपन आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार अगरि यादि में रहो त अंदरि स्थाई ख़ुशी रहंदी, कहिड़े बि प्रकार जो गुटको न ईंदो। जीअं बांडेलियूं यादि में तड़पदियूं आहिनि, ॾींहुं राति यादि कंदियूं आहिनि, ईअं तव्हांखे बि निरंतर यादि रहणी खपे। गीता तक़दीर जॻाए करे आई आहे। ओम शांति। बाबा ॿारनि खे सम्झायो आहे, तव्हां बि चईंदा आहियो ओम शांति, बाप बि चईंदा आहिनि ओम शांति, अर्थात तव्हां आत्माऊं शांति स्वरूप आहियो। बाबा बि शांति स्वरूप आहिनि। आत्मा जो स्वधर्म शांत आहे, परमात्मा जो बि स्वधर्म शांत आहे। तव्हां बि शांति धाम में रहण वारा आहियो। बाबा बि चईंदा आहिनि मां बि हुतां जो रहण वारो आहियां। तव्हां ॿार पुनर्जन्म में ईंदा आहियो न, मां न ईंदो आहे। मां हिन रथ में प्रवेश कंदो आहे, इहो मुंहिंजो रथ आहे। शंकर सां अगरि कोई पुछी त न सघंदो आहे, परंतु सम्झो सूक्ष्म वतन में वञी करे कोई पुछे त चईंदा इहे सूक्ष्म शरीर असांजो आहे। शिव बाबा चईंदा आहिनि इहे असांजो शरीर न आहे, इहा असां उधार वरितो आहे। शिव जी मूंखे बि कर्मेंद्रियनि जो आधार खपे न। पहिरियों मुख्य ॻाल्हि सम्झाइणी आहे कि पतित पावन ज्ञान जे सागर श्री कृष्ण आहे। श्री कृष्ण सर्व आत्माउनि खे पतित खां पावन न ठाहींदा आहिनि, उहे त अची करे पावन दुनिया में राज्य कंदा आहिनि। पहिरियों प्रिंस ठहींदा आहिनि, पोइ महाराजा ठहींदा आहिनि। उन्हनि में बि इहे ज्ञान न आहे। रचना जो ज्ञान त रचता में ई हूंदो न। श्री कृष्ण खे रचना चईंदासीं, रचता बाप ई अची करे ज्ञान ॾींदा आहिनि। रचता बाबा ई अची करे ज्ञान ॾींदा आहिनि। हाणे बाप रचनि था, चईंदा आहिनि तव्हां असांजा ॿार आहियो। तव्हां बि चईंदा आहियो बाबा असां तव्हांजा आहियूं। चइबो बि आहे न ब्रह्मा द्वारा ब्रह्मणनि जी स्थापना, न त ब्रह्मण किथां खां ईंदा। सूक्ष्म वतन वारा ब्रह्मा कोई ॿियो न आहे। उहो मथां वारो सो हेठि वारो सो मथां वारो हिकु ई आहे न। अच्छा, विष्णु ऐं लक्ष्मी नारायण भी विष्णु ऐं लक्ष्मी नारायण भी हिकु ई ॻाल्हि आहे। उहो किथां जा आहिनि? ब्रह्मा सो विष्णु ठहींदा आहिनि, ब्रह्मा सरस्वती ही सो लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। इहो सॼो कल्प 84 जन्मनि खां पोइ अची करे संगम ते ब्रह्मा सरस्वती ठहींदा आहिनि। लक्ष्मी नारायण भी मनुष्य आहिनि न, उन्हनि जो देवी देवता धर्म आहे। विष्णु खे बि 4 भुजायूं ॾिनी, इहा प्रवृत्ति मार्ग ॾेखारियो आहे न। भारत में शुरू खां ई प्रवृत्ति मार्ग हलंदो आहे, इन करे विष्णु खे 4 भुजायूं ॾेखारियूं आहिनि। हिते आहे ब्रह्मा सरस्वती।
उहा सरस्वती एडॉप्टेड बची आहे। इन जो असुलु नाम लखीराज हुयो। पोइ इन्हनि जो नाम रखियो ब्रह्मा। शिव बाबा हिननि में प्रवेश कयो, राधे खे पंहिंजो ठातो। शिव बाबा हिननि में प्रवेश कयो, राधे खे पंहिंजो ठातो। नाम रखियो उन्हनि जो सरस्वती। सरस्वती जो ब्रह्मा कोई लौकिक बाप न आहे। इन ॿिन्हिनि जे लौकिक बाप पंहिंजा पंहिंजा आहिनि। हाणे उहे न आहिनि। इहे शिव बाबा ब्रह्मा द्वारा एडॉप्ट कयो आहे। तव्हां आहियो एडॉप्टेड चिल्ड्रन। ब्रह्मा बि शिव बाबा जो ॿारु आहे न। ब्रह्मा जे मुख कमल सां रचंदा आहिनि। इन करे ब्रह्मा खे बि माता चइबो आहे। तव्हां माता पिता सां बालक तव्हांजा, तव्हांजी कृपा सां सुख गनेरे ॻाईंदा आहिनि। तव्हां ब्रह्मण अची करे बालक ठहिया आहियो। इन में सम्झण जी बुद्धि ॾाढी सुठी खपे। तव्हां ॿार शिव बाबा सां वरसो वठंदा आहियो। ब्रह्मा कोई स्वर्ग जो रचयिता बि ज्ञान सागर न आहे। ज्ञान जो सागर हिकु बाबा आहे। आत्मा जो बाप ही ज्ञान जो सागर आहे। आत्मा भी ज्ञान सागर ठहींदी आहे, परंतु इन्हनि खे ज्ञान सागर न चईंदासीं। छो जी सागर त हिकु ई आहे न। मतिलबु असां में बि बाबा जहिड़ो ज्ञान ईंदो आहे, लेकिन बाप त बाप आहे। तव्हां सभु नदियूं आहियो। जीअं ब्रह्मपुत्री बि नदी आहे, हा, जो कि सागर सां वञी करे मिलंदी आहे। परंतु पोइ बि बाप समान त आहे न। पहिरीं आत्मा बाप समान। आत्मा भी ज्ञान सागर ठहींदी आहे, परंतु इन्हनि खे ज्ञान सागर न चईंदासीं। छो जी सागर त हिकु ई आहे न। तव्हां सभु नदियूं आहियो। सागर खे पंहिंजो शरीर न आहे, नदियुनि खे आहे। तव्हां आहियो ज्ञान नदियूं। कलकत्ता में ब्रह्मपुत्र नदी ॾाढी वॾी आहे, छो जी उन्हनि जो सागर सां कनेक्शन आहे। उन्हनि जो मेलो ॾाढो वॾो लॻंदो आहे। हिते बि मेलो लॻंदो आहे न। सागर ऐं ब्रह्मपुत्र ॿई कंबाइंड आहिनि। इहे चैतन्य आहे, उहो जड़ आहे। इहे ॻाल्हियूं बाप सम्झाईंदा आहिनि। मतिलबु जो संगम युग ते हाणे बाबा जो बि जीअं बि कार्य कई, हुनजो भक्ति मार्ग में स्थूल चीजनि सां कनेक्शन। ये ॻाल्हियूं बाप सम्झाईंदा आहिनि। शास्त्रनि में ये ॻाल्हियूं न आहिनि। शास्त्र आहे भक्ति मार्ग जी डिपार्टमेंट। ये ज्ञान सागर आहे न, उहा भक्ति जो सागर आहे। अॼुकल्ह भक्ति जी डिपार्टमेंट हलंदी आहे, उन्हनि में ज्ञान सागर न आहे। परम पिता परमात्मा ज्ञान जो सागर बाप संगम ते अची करे असां सभिनि खे ज्ञान सनानु कराए सभिनि जी सदगति कंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा असां ॿीहर जे बाप सां स्वर्ग जा सुख जी तकदीर ठाहियूं था। बराबरि असां सतयुग त्रेता में पूज्य देवी देवता हुयासीं। हाणे असां पुजारी मनुष्य आहियूं। पोइ मनुष्य खां त देवता ठाहींदा आहियूं। ब्राह्मण सो देवता धर्म में आया। पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र ठहिया। 84 जन्म वठंदे वठंदे हेठि उतरंदा आयासीं असां। इहे बि तव्हांखे बाबा सम्झायो आहे। तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। 84 जन्म बि तव्हां ई वठंदा आहियो। जो पहिरियों ईंदा आहिनि उहे ई 84 जन्म वठंदा आहिनि। योग सां ई खाद निकिरंदी आहे। योग में ही महिनत आहे न। भल कई ॿार ज्ञान में तिखा आहिनि, परंतु योग में कच्चा आहिनि। बांधेलियूं योग सां छुटेलियुनि सां बि सुठियूं आहिनि। उहो त शिव बाबा सां मिलण लाइ ॾींहुं राति तड़पदियूं आहिनि। तव्हां त मिलिया आहियो। तव्हांखे चईंदासीं यादि करो त तव्हां घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहियो। तव्हांखे तूफ़ान ॾाढा ईंदा आहिनि। उहा यादि में तड़पदी आहे। तव्हां यादि में तड़पदा न आहियो। उन्हनि जो घर वेठे बि उहा ऊच पद पाए वठंदियूं।
तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा जी यादि में रहण सां असांखे स्वर्ग जी बादशाही मिलंदी। जीअं ॿार गर्भ सां निकिरण लाइ तड़पंदा आहिनि तड़पंदो आहे न, वैसे बांदेलियूं तड़पते तड़पते पुकारदियूं आहिनि, शिव बाबा हिन बंधन सां कढो। ॾींहुं राति यादि कंदियूं आहिनि। तव्हांखे बाप मिलियो त तव्हां अलबेला थी वेंदा आहियो। असां बाबा जा ॿार आहियूं, असां इहे शरीर छॾे वञो प्रिंस ठहींदासीं। ये अंदरि स्थाई ख़ुशी रहणी खपे, परंतु माया यादि रखणु न ॾींदी आहे। यादि सां ख़ुशी में ॾाढियूं रहंदियूं, यादि न कंदियूं त खुटको खाईंदा रहंदा। अधु कलाक तव्हां रावण राज्य में दुख ॾिठो न, अकाले मृत्यु थींदी आई आहे। दुख त आहे ई, भल केतिरो बि साहूकार हुजे दुख त थींदो ई आहे न। भल ख़ुदि जो दुख न, ॿिए जो दुख थींदो आहे, अकाले मृत्यु थी वेंदी आहे। सत्युग में अकाले मरदा न आहिनि, कॾहिं बीमार न थींदा आहिनि। समय ते वेठे वेठे आपे ई हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहिनि, उन्हनि जो नाम ई आहे सुखदा। कहिड़ी वंडरफुल ॻाल्हि आहे इहा त, है न, कि सत्युग में ख़ुशी ख़ुशी सां पंहिंजी मर्ज़ी सां सभिनि सां छुटी वठी करे शरीर छॾंदा। मतिलबु हुते माण्हुनि में मोह बि न हूंदो कि हली वेंदो, असां जंहिंसां मिलंदासीं छा आहे न, सभु कहिड़ो पंहिंजो पंहिंजो मस्तु रहंदा आहिनि। जीअं जानवर हूंदा आहिनि न, हाणे माण्हू ॾिसो नंढे नंढे जानवरनि खे बचपन खां पंहिंजे घर वठी ईंदा आहिनि कि उहो पंहिंजो खाईंदा पीअंदा खेॾंदा रहंदा आहिनि, है न, उन्हनि खे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। उहे थोरी पंहिंजी यादि में वेंदा, उन्हनि खे खपे रोटी पाणी खेॾणु बसि, है न, ॿियो उन्हनि खे कुझु बि न खपे, पंहिंजो खाईंदा पीअंदा मस्तु रहंदा। हुते असां जानवर न हूंदासीं, पर इहो बि हिकु गुण आहे न कि पंहिंजो खाओ पीओ मस्तु रहो खेॾो इंजॉय करो लाइफ खे। मनुष्य त स्वर्ग जी ॻाल्हियुनि खे कल्पना सम्झंदा आहिनि, चवंदा आहिनि स्वर्ग किथां खां आहियूं। तव्हां ॼाणंदा आहियो असां त स्वर्ग में रहण वारा आहियूं, पोइ 84 जन्म वठंदा आहियूं। इहो सॼो खेल भारत ते ई ठहियलु आहे न। जानवरनि जो कोई अगरि कोई साथ बि हुजे, कोई शरीर छॾे छॾंदो आहे त बि कहिड़ो मस्तु रहंदा आहिनि, कोई उहो न पियो हूंदो आहे, माण्हू उन्हनि खे कचिरे में फिटी करे छॾंदो आहे, उहे आराम सां पंहिंजो खाईंदा पीअंदा मस्तु रहंदा आहिनि, है न। इहे थोरी दुख में आंसू बहाईंदा, उदास थी वेंदा। त बाबा असांखे चवनि था कि तव्हां ॼाणंदा आहियो असां त स्वर्ग में रहण वारा आहियूं, पोइ 84 जन्म वठंदा आहियूं। इहे सॼो खेल भारत ते ई ठहियलु आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो असां 21 जन्म पावन देवी देवता हुयासीं, पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र ठहिया, हाणे पोइ असां ब्रह्मण ठहिया आहियूं। इहो सुदर्शन चक्र ॾाढो सहज आहे, इहे शिव बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा ब्रह्मा जे रथ में आया आहिनि। जो ब्रह्मा आहे उहो ई सत्युग आदि में श्री कृष्ण हुयो। 84 जन्म वठी पतित ठहियो, पोइ हिननि में बाबा प्रवेश कयनि ऐं असांखे एडॉप्ट कयो। ख़ुदि चवंदा आहिनि मां हिन तन जे आधार वठी तव्हांखे पंहिंजो ठातो, पोइ तव्हांखे स्वर्ग जी राजधानी जो लाइक़ु ठातो। जो लाइक़ु ठहींदा उहे ई राजाई में ईंदा न, हुननि में सुठा मैनर्स खपनि। मुख्य आहे ई पवित्रता जी ॻाल्हि। इन ते अबलाइनि ते ॾाढो अत्याचार थींदो आहे, किथे किथे पुरुष ते बि अत्याचार थींदो आहे। विकार जे लाइ हिक ॿिए खे तंग कंदा आहिनि। हिते माताऊं ॾाढो हुजण जे कारण शक्ति सेना नाम ॻायल आहे। वंदे मातरम। हाणे तव्हां ज्ञानचिता ते वेठा आहियो, कामचिता सां उतरी करे गोरा ठहिया आहियो न। द्वापर खां वठी करे कामचिता ते वेठा हुआ, हिक ॿ खे विकार ॾियण जो हथियालो विकारी ब्राह्मण बंधंदा आहिनि। तव्हां आहियो निर्विकारी ब्राह्मण।
उहो त तव्हां उहो कैंसिल कराए ज्ञान सितार ते विहाईंदा आहियो। काम सितार सां कारा ठही आहिनि, ज्ञान सितार सां गोरा ठही वेंदा। बाबा चवंदा आहिनि भले इकट्ठा रहो, ज्ञान सितार ते वियो, परंतु प्रतिज्ञा करणी आहे कि असां विकार में न वेंदासीं। हा, असां विकार में न वेंदासीं। हिन करे बाबा अंगूठी बि पाराईंदा आहिनि। शिव बाबा बाबा बि आहिनि, साजन बि आहिनि, सभी सीता आहिनि जो राम आहे, उहो ई पतित पावन आहिनि। बाक़ी रघुपति राजव राजा राम जी कोई ॻाल्हि न आहे। उन्हनि संगम ते ई प्रालब्ध पाती, उन्हनि खे हिंसक बाण ॾेखारणु रॉन्ग आहे। चित्र में बि न ॾियणो खपे, सिर्फ़ु लिखणो खपे चंद्रवंशी, मतिलबु राम खे हिंसक बाण न ॾियणो खपे। ॿारनि खे सम्झाइणो खपे। शिव बाबा इन्हनि द्वारा असांखे चक्र जो राज़ सम्झाईंदा आहिनि। सत्यनारायण जी कथा थींदी आहे, उहा आहे मनुष्य जी ठहियल उहे कथा। नर सां नारायण त कोई ठहींदो न आहे। सत्यनारायण जी कथा जो अर्थ ई नर सां नारायण ठहिणो। अमर कथा बि ॿुधाईंदा आहिनि, परंतु अमरपुरी में त कोई वेंदा न आहिनि। मृत्यु लोक 2500 वर्ष हलंदो आहे। तीजड़ी जी कथा माताऊं ॿुधंदियूं आहिनि, छो जो मृत्यु लोक हलणो आहे 2500 वर्ष, त अमर कीअं थींदा। तीजड़ी जी कथा माताएं ॿुधाईंदियूं आहिनि। वास्तव में तीजड़ी जो ज्ञान नेत्र ॾियण जी कथा आहे। हाणे ज्ञान जो टियों नेत्र आत्मा खे मिलियो आहे, त आत्म अभिमानी ठहिणो आहे। मां हिन शरीर द्वारा हाणे देवता ठहींदी आहे। मुंहिंजे में ई संस्कार आहिनि। मनुष्य सभु देह अभिमानी आहिनि। मनुष्य सभु देह अभिमानी आहिनि। बाबा अची करे असांखे देही अभिमानी ठाहींदा आहिनि। माण्हू पोइ चई ॾींदा आहिनि आत्मा परमात्मा हिकु आहे। परमात्मा इहे सभु रूप धारण कया अथई। बाबा चईंदा आहिनि इहे सभु रॉन्ग आहे, हिन खे मिथ्या अभिमान चईंदासीं, मिथ्या ज्ञान चइबो आहे न। बाबा बतलाईंदा आहिनि मां बि बिंदी मिसल आहियां, तव्हां बि न ॼाणंदा हुयो, इहे बि न ॼाणंदो हुयो। हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि, हिन में संशय न अचिणो खपे, निश्चय थियणो खपे। हा, बाबा ज़रूरु सत्य ई ॿुधाईंदा न। संशय बुद्धि विनशंती, वो पूरो वरसो न पाईंदा। आत्म अभिमानी ठहिण में ई महिनत आहे। रोटी पकाइण बुद्धि बाप तरफ़ लॻी रहे। हर ॻाल्हि में प्रैक्टिस करणी आहे। रोटी बेलदा आहियो, पंहिंजे माशूक खे यादि कंदा रहणो खपे। इहे अभ्यास हर ॻाल्हि में खपे। जेतिरो समय फुर्सत मिले यादि रहणो आहे। यादि सां ई तव्हां सिधो प्रधान ठहींदव। 8 घंटा कर्म जे लाइ छुटी आहे। विच में एकांत में वेही रहणो खपे। तव्हांखे सभिनि खे बाप जो परिचय ॿुधाइणो आहे। अॼु न ॿुधा कल्ह ॿुधा। बाबा स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। असां स्वर्ग में वियासीं, पोइ असां नरकवासी थी वियासीं। हाणे बाप सां वरसो मिलणो खपे। भारतवासियुनि खे सम्झाईंदा आहिनि। बाबा ईंदा बि भारत में ई आहिनि। ॾिसो तव्हां वटि मुसलमान बि ईंदा हुया, उहे सेंटर संभालंदा हुया, चईंदा हुया शिव बाबा खे यादि करो। सिख बि ईंदा हुया, क्रिश्चन बि ईंदा हुया, अॻियां हली करे ॾाढा ॿिया बि ईंदा। इहा ज्ञान सभिनि जे लाइ आहे। श्री ते बाबा आत्माउनि खे ज्ञान ॾींदा आहिनि। इहे सहज यादि, सहज वरसो बाप जो आहे, परंतु पवित्र रहणो आहे। हिन ज्ञान खे सम्झण लाइ बाबा जी यादि में रहण लाइ असांखे पवित्र ज़रूरु रहणो आहे। देहदान त छूटे ग्रहण। हाणे भारत ते राहु जो ग्रहण आहे, पोइ बृहस्पति जी दशा शुरू थींदी 21 जन्मनि जे लाइ। पहिरियों थींदी आहे बृहस्पति जी दशा, पोइ चक्र जी दशा। सूर्यवंशी ते बृहस्पति जी दशा, चंद्रवंशियुनि ते चक्र जी दशा हूंदी आहे। पोइ दशा कमती थींदी वेंदी आहे। सभिनि खां ख़राबु हूंदी आहे राहु जी दशा। बृहस्पति कोई गुरु न थींदो आहे। हीअ दशा आहे वृक्षपति जी। वृक्षपति बाप ईंदा आहिनि, त बृहस्पति ऐं चक्र जी दशा थींदी आहे।
वृक्षपति बाबा जे अचण सां बृहस्पति ऐं चक्र जी दशा थींदी आहे। रावण ईंदो आहे त राहु जी दशा थी वेंदी आहे। तव्हां ॿारनि ते बृहस्पति जी दशा वेंदी आहे। सिर्फ़ु वृक्षपति खे यादि करो, पवित्र रहो बसि। अच्छा, मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। तव्हां जे लाइ मुख्य सार हर कार्य कंदे हुए आत्म अभिमानी ठहिण जी प्रैक्टिस करणी आहे। देह जो अहंकार समाप्त करे इन लाइ महिनत करणी आहे। ॿियो वार सत्युगी राजे जे लाइक़ु ठहिण लाइ पंहिंजी मैनर्स ॾाढी रॉयल ठाहिणी आहे। पवित्रता ही सभिनि खां ऊची चलन आहे। पवित्र ठहिण सां पवित्र दुनिया जा मालिक ठही वेंदो। वरदान करण करावनहार जी स्मृति द्वारा सहज योग जो अनुभव करण वारा सफलता मूर्त ठहो। कोई भी कार्य कंदे ये स्मृति रहे कि इन कार्य जे निमित्त ठाहिण वारो बैकबोन केरु। बिना बैकबोन जे कोई भी कर्म में सफलता मिली न सकती। त बैकबोन केरु आहे? शिव बाबा शिव बाबा ब्रह्मा मां। इन करे कोई भी कार्य कंदे हुए सिर्फ़ु ये सोचो कि माता निमित्त कराइण वारो स्वयं समर्थ बाबा आहिनि। ये स्मृति रखी कर्म करो त सहज योग जी अनुभूति थींदी आहे। पोइ ये सहज योग हुते सहज राज्य कराईंदो। ये सहज योग हुते असांखे सहज राज्य कराईंदो। हितां जा संस्कार हुते खणी वेंदा। हाणे अगरि असां जेतिरो सहज रीति सां बाबा खे यादि कंदासीं न, ओतिरो असां सहज ई हुते राज्य कंदासीं। स्लोगन आहे इच्छायूं परछाई जे समान आहे। तव्हां पीठ करे छॾो त पुठियां ईंदी वेंदियूं। अव्यक्त इशारो मधुरता अहिड़ी विशेष धारणा आहे जो कड़वी धरनी खे बि मधुर ठाहे ॾे। तव्हां सभिनि खे बदिलण जो आधार बाबा जा ॿ मधुर बोल। मीठा ॿार तव्हां मिठा शुद्ध आत्मायूं आहियो। हिन ॿ मधुर बोल ही तव्हांखे बदिले छॾीनि। मिठी दृष्टि बदिले छॾीनि। ईअं ई मधुरता द्वारा ॿियनि खे बि मधुर ठाहियो। ये मिठो मुख करो। सदा हिन मधुरता जी सौगात के साथ रखो। सदा हिन मधुरता जी सौगात के साथ रखो। हिन सां सदा मिठा रहंदव ऐं ॿियनि खे बि मिठा ठाहींदा रहंदव। तव्हां बि मिठा रहंदव ऐं ॿियनि खे बि ठाहींदा रहंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।